साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह त्रिपाक पाण आहे, पर हिकिड़ो हो को ज़माने जो बादशाह। साईं हिन कूड़ी दुनिया जो बादशाह हो जंहिंखे औलाद कोन थींदो हो। साईं पीरनि फ़क़ीरनि ऐं दरगाहनि तां दुआऊं पिनी पिनी नेठि हिकिड़ो सिकी सिकी हिकु सुहिणो ऐं सदा मलूक पुटड़ो ॼावसि। से बादशाह सलामत उन जो नालो रखियो लाल शहज़ादो। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त शहज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो, वक़्तु गुज़रंदो वियो, नेठि उहो शहज़ादो अची जवान थियो। साईं मुंहिंजा हिकिड़े ॾींहुं शहज़ादे लाल पंहिंजे पीउ खे चयो त बाबा साईं हाणे मूंखे शादी करणी आहे। बादशाह चयोसि पुटु ॿुधा कंहिंसां शादी कंदे, तुंहिंजो हुकुम खपे। से बादशाह जो पुटु सो हुनजा नखरा ऐं फरमाइशूं बि बादशाह आणूं। सो चयईं त बाबा मुंहिंजी शादी फ़लाणी विलायत जी फ़लाणी शहज़ादी सां करा। उन शहज़ादी जो नालो लीला आहे। उन जी मूं ॾाढी हाक ॿुधी आहे, उनजो सूंहुं कमाल जो आहे। बाबा मूंखे शादी करणी आहे त उन सां करणी आहे, न त आउं हिते कोन रहंदसि। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त बादशाह खेसि ॾाढो रोकियो त अबा उन विलायत जो बादशाह असांजो दुश्मन आहे। असांजी हुन सां तमामु पुराणी ख़ानदानी दुश्मनी आहे ऐं पंध बि ॾाढो ॾूरा आहियूं ऐं अणांगो आहे। हरू भरू जे तुंहिंजो इरादो आहे त कुझु वक़्तु तरस, जीअं हालात सही थियनि त तोखे संग वठी ॾींदसि। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त लाल शहज़ादे जे लैला जे सूंहुं ऐं संदसि सोभिया जी हद खां वधीक तारीफ़ ॿुधी हुई, तंहिंखे भला किथे थे करार अची सघियो। सो साईं कुझु ॾींहुं इंतज़ारु करण खां पोइ नेठि हिकु राति लाल शहज़ादो कुझु टपड़ ऐं ॾोकड़ खणी अकेले सिर वठी उन जी विलायत जो रुख कयईं। साईं किसो को था चवनि था त हलंदे हलंदे नेठि हिकिड़े ॾींहुं वञी उन जी विलायत में पहुतो। साईं मुंहिंजा इश्क जी चोट जंहिंखे लॻे तंहिंखे ई पतो हुजे। सो उते पुछाऊं ॻाछाऊं कंदे कंदे नेठि पतो पियसि त लाल शहज़ादी जेका आहे उहा हिकु मुला जे मदरसे में पढ़ंदी आहे। साईं इश्क जी अहिड़ी लोच हूंदी आहे जो माण्हू खे का ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। सो साईं लाल शहज़ादो बि इश्क में अंधो थी वञी उन मदरसे में पढ़णु लॻो। बादशाही ॿार से हाणे मदरसे में पढ़णु लॻो। थोरनि घणनि ॾींहंनि गुज़रण ते हिननि जॾहिं गॾिजी पढ़ाई कई त पढ़ण दौरान उथण विहण अचण वञण दौरान हिननि जूं अखियूं अखियुनि सां मिलियूं ऐं ॿिन्ही जे मोहबत जा पेच ॻंढिजी विया। साईं मुंहिंजा एतिरी क़दुरु जो हिक ॿिए खां ॾिसण खां सवाइ हिननि जो खाधो पीतो हराम थी थिए वियो। हिक ॿिए में साह हुन ॼण हिक ॿिए ते साह पसाह पिया ॾींदा हुआ। साईं हिकु ॾींहुं ओचितो शहज़ादी लाल जे पीउ खे बि पंहिंजी न्याणी जी शादी जो अची ख़्यालु थियो ऐं न्याणी खे चयईं त अमड़ हाणे तूं वॾी थी चुकी आहीं, आउं सोचां थो त तुंहिंजी कंहिं सुठे घर में शादी करायां। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त शहज़ादी लैला पंहिंजे पीउ खे चयो त अबा मूंखे मुड़ुसु घुरिजे त हीअ शहज़ादो लाल घुरिजे ऐं ॿी सां आउं शादी न कंदसि। साईं ॻाल्हि था कनि त पोइ बादशाह उन ई शहज़ादे जा के इम्तिहान वरिता ऐं बादशाह पंहिंजी धीउ जो राज ऐं शहज़ादे लाल जी दानाई ऐं मोहबत ॾिसी शहज़ादी जी शादी लाल सां कराए छॾी ऐं पोइ हिननि खे हिकु नई महिला जोड़ाए उन में रहिया। साईं किसो को था ज़िंदगी जा ॾींहुं गुज़रंदे विया। हू ॿई ज़ाल मुड़ुसु ख़ुशि ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण लॻा। आख़िर हिकिड़े ॾींहुं बादशाह शहज़ादी खे चयो त धीअ अॼु आउं शिकार ते थो वञा, तंहिं करे तुंहिंजे मुड़ुस खे वठियो थो वञा, हली मूंसां शिकार करे ऐं घुमी फिरी अचे। शहज़ादी लीला खे चयोसि बाबा साईं हुनखे वठी भले वञो, मगर हीउ मुंहिंजो मुड़ुसु आहे नाज़ुक मिज़ाज ऐं नाज़ुकड़ो आहे,
तंहिं करे खेसि का तकलीफ़ न ॾिजो ऐं संदसि ख़्यालु तमामु घणो रखिजो। साईं ॿिए ॾींहुं बादशाह सलामत शहद लाल खे साण करे शिकार ते निकिरी वियो। साईं शिकारगाह में उस ऐं काड़े हुअण सबबु खेसि हिकु नहर जे किनारे ते जिते वणकारी हुई ऐं वणरा हो ऐं थधिकार हुई, बादशाह शहज़ादे खे उते विहारे पाण वियो अॻिते शिकार करणु। ते बादशाह जो शिकार ते वियो त पुठिते न ॼाण कंहिं महिल उते हिकिड़ो देव अची बीठो। उहो देव साईं वेस बदिलाए अची शहज़ादे खे खणी वियो ऐं वञी पंहिंजे क़ैदखाने में क़ैद कयईंसि। होॾांसी बादशाह शिकार करण बाद जो मोटियो त घणो ई हिन जी ॻोल्हा कयईं, मगर शहज़ादे जो अतो न पतो। आख़िर साईं घणी ॻोल्हा वीचार जांच पड़ताल खां पोइ ॾाढी ॾुख बि थियसि ऐं धीउ जो अरमान बि थियसि। अची धीअ खे समूरी ॻाल्हि करे ॿुधायईं। साईं शहज़ादी लैला जेको जंहिं पंहिंजे मुड़ुस जे ही खंभजण जी ॻाल्हि ॿुधी सां हिक ॾंदण जी वई, पर पोइ त साईं बादशाही महिलात में कई अची विया तबीब। पोइ पाणी गुलाब जे पाणी ऐं ख़ुशबू छटण सां काफ़ी कोशिशनि खां पोइ खेसि होश में आंदो वियो। से हू होश में आई राति ॾींहुं रोअण खां सवाइ ॿी का तात ई कान हुअसि। आख़िर हिकिड़े ॾींहुं मर्दाणो वेस ढके साड़ियूं ऐं ज़र ज़ेवर साण करे हथियारनि पवन सां घोड़नि ते सवार थी उन ई शिकार गए ॾे रवानी थी वई। जॾहिं उन नहर ते पहुती तॾहिं उते खेसि हिकु परी नज़र आई। शहज़ादी लैला वञी उन जे पेरनि ते किरी पई ऐं पंहिंजे मुड़ुस जो पतो पुछाईंसि। परी चयसि, बराबरि तुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजो मुड़ुस खणी पाण वटि लिकायो आहे। शहज़ादी रोई खेसि इलाही में मिनथूं करणु लॻी, जंहिं ते परी खे बि रहम आयो ऐं चयईंसि त तव्हां हाणे हितां हलिया वञो, राति थियण ते आहे ऐं देव बि अचण वारो आहे। संदसि अचण ते खेसि चई, मां शहज़ादो तोखे वठी ॾींदुसि। राति जो साईं देव जॾहिं आयो तॾहिं हुनखां उन कोठी जी कुंजी वठी रखियाईं ऐं सुबुह जो जॾहिं देव ॿाहिरि निकिरी वियो तॾहिं शहज़ादी बि मोटी उते ई आई, जेके हू उन कोठी में वठी वई ऐं शहज़ादे लाल खे ॿाहिरि कढी हथ में ॾिनईंसि ऐं खेसि चयईंसि, हितां जल्दी निकिरी वञो, न त देव आयो त सभिनी खे खणी क़ैद कंदो। पोइ त साईं शहज़ादी लैला पंहिंजे शहज़ादे लाल खे मिली करे ॾाढी ख़ुशि थी ऐं खेसि घोड़े ते सवार करे महिलात में वठी आई। मज़े सां पाण में गॾु गुज़ारण लॻा। ते कुझु महीना कुझु ॾींहं त ईअं गुज़री विया, पर हिकु ॾींहुं वरी बादशाह शिकार जी तयारी ते निकितो ऐं शहज़ादी खे अची चयईं त अमां ऐं लाल खे शिकार ते वठी थो वञा। शहज़ादी साईं अॻे ई जेको पीउ जे इन अमल जे करे पंहिंजो मुड़ुसु विञाए वेठो हो, से चयो, बाबा साईं अॻे बि ऐं लाल खे तव्हां विञाए आया हो ऐं मां वञी वॾनि कशालनि सां खेसि वापसि वठी आई हुअसि। हींअर मां हिन खे मोकल कोन ॾींदुसि, बाक़ी अवां मालिक आहियो। आख़िरकार बादशाह ज़िद करे घणी कोशिशनि खां पोइ लाल खे वरी बि शिकार ते वठी वियो। वञी उन ई साॻी नहर ते खेसि विहारियईं ऐं साॻी तरीक़े सां ओचितो ई उहो साॻियूं देव अची खड़कियो ऐं हिनखे खणी वियो। ऐं शिकार तां मोटण बाद बादशाह सां घणो ई ॻोल्हा कई, पर हुनजो पतो ई कोन पियो। नेठि नाउमीद थी अची पंहिंजी धीउ सां साॻी ख़बरचार कयईं त मुंहिंजा ॻाल्हि था कनि त शहज़ादी खे ॾाढो ॾुख थियो ऐं वरी बि साॻी तरह संभरी ठही उॾाई वेई ऐं वञी पंहिंजे परी जे पेरनि ते किरी पई ऐं पंहिंजे पीउ जो रोई रोई हाल पुछाईं। परी खेसि चयो त अधी अव्हां जो वञण खां पोइ देव अची लाल जी जांच कई ऐं हुनखे न ॾिसी अची मूं ते कावड़ियो ऐं अॼु ॾींहुं ताईं रुख ॾेई मूंसां ॻाल्हाए बि कोन थो ऐं मूंखां कावड़ियल थो वते। ऐं हिन भेरे बि लाल खे कोठी में पूरण बदिरां विधो अथसि पंहिंजे मथे जे वारनि में। तंहिं करे जॾहिं हू अचे तॾहिं तूं पाण खेसि इलाज मिनतूं करे वठी ॾिस ऐं मिनतूं करे ॾिस, मन को क्यास पइजी वञेसि, बाक़ी हाणे मूंखां कमज़ोर आहे। जेकॾहिं हू तोखे चवे त मूं वटि कोन्हे त तूं खेसि चइजां त तव्हांजे वारनि में लिकल आहे, पोइ उमेदु आहे त तोखे तुंहिंजो मुड़ुसु कढी ॾींदो। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ त जे हीअ
हिन भेरे शहज़ादो तोखे मिले त वरी उनखे हेॾां कॾहिं बि न मोकिलिजांइ। शहज़ादी साईं हुन सां वाइदो कयो ऐं शहज़ादी राति उते ई रही पई ऐं जॾहिं देव आयो तॾहिं मामा मामा करे वञी देवनि जे पेरनि ते किरी पई। देव खेसि चयो त जे मामा मामा न करी हा त हूंदु सिरे जेॾा दाणा करे छॾियईं हा, सिरे जेॾा तुंहिंजा दाणा दाणा करे छॾिया हा, पर हाणे तूं मामा कयो त ॿुधा। शहज़ादी खेसि चयो त मामा हाणे बहादुर आहियां, जीअं वणे तीअं करियो। देव वराणियो न बसि हाणे तूं चओ छा थी चवणु चाहीं, तूं मूंखे मामा चयो आहे, हाणे तोखे आउं कुझु न चवंदुसि, पर इहो ॿुधा छो हिते आई आहीं। शहज़ादी समूरी हक़ीक़त करे ॿुधायसि। देव चयो त उहो त मूं वटि कोन्हे। शहज़ादी चयसि मामा अव्हां जे मथे जे वारनि में मुंहिंजो मुड़ुसु पियल आहे। उहो ॿुधी देव ॾाढो शर्मिंदो थियो ऐं हिकदमि वारनि मां कढी लहल खे लैला जे अॻियां खणी बीहारियईं ऐं चयईं त हिनखे वठी वञ ऐं वरी खेसि मुंहिंजे हद में कॾहिं बि न मोकिलियो। पोइ से शहज़ादी लहल शहज़ादीअ खे साण करे पंहिंजे शहर में आई ऐं मज़े सां पाण में गॾु ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारण लॻा। साईं हिकिड़े ॾींहुं शहज़ादे लाल बादशाह खे चयो त चाचा साईं मुंहिंजे पीउ ऐं माउ जो हाल न मालूम कहिड़ो थियो हूंदो, चङो ई आहे त हाणे मूंखे इजाज़त ॾियो त वञे पंहिंजे माउ पीउ सां मिलां ऐं वञी उते रहां। बादशाह उहा ॻाल्हि मुनासिबु ॼाणे खेसि इजाज़त ॾिनी ऐं हुनखे शहज़ादी जी ॿांह ऐं हिफ़ाज़ती लश्कर ऐं सफ़र जो सामान साण करे ॾिनई ऐं रवानो कयाईंसि। हलंदे हलंदे हिकिड़े ॾींहुं लाल शहज़ादो अची पंहिंजी विलायत में पहुतो ऐं वञी पीउ सां मिलियो। वञी पंहिंजे माउ पीउ सां मिलियो। संदसि माउ पीउ त हुनखे मुओ ई सम्झी रोई पिटी आसरो लाहे वेठा हुआ। सो खेसि ओचितो ॾिसी बादशाह, राणी, अमीर उमरा ऐं संदसि रहियत सभु ॾाढा ख़ुशि थिया ऐं उन ख़ुशी में बादशाह हुकम ॾिनो त पूरे शहर में को बि पंहिंजो खाधो न पचाए। 40 ॾींहं सभिनी खे बादशाही लंगर तां खाधो मिलंदो। बसि साईं, बसि पोइ त घर घर ख़ुशी जा शादमाना थी विया ऐं शहज़ादे लाल जे अचण सां ख़ुशियूं ई ख़ुशियूं थी वियूं ऐं बादशाही हुकुम मूजिबि समूरे शहर जे माण्हुनि खे पूरा 40 ॾींहं घर वेठे मानी पई मिली। हिफ़ाज़ती लश्कर जो शहज़ादे सां गॾु गॾिजी आयल हो, तंहिंखे बि 2-3 महीना बादशाह पाण वटि वॾे मान सां रहायो ऐं पोइ हुननि जे मिंट ते खेनि बादशाह लाइ शाही सुखड़ियूं पाखड़ियूं ऐं सफ़र जो सामान साण ॾेई वापसि वञण लाइ मोकल ॾिनई। जिन वञी बादशाह सां मिली साण समूरी हक़ीक़त बयानु कई। पोइ त ॿई बादशाह उमिरियुनि जा ज़ंग विसारे, पुराणियूं दुश्मनियूं विसारे हिक ॿिए जा घाटा यार बणिजी विया ऐं हिननि जे ॿिन्ही बादशाहनि जे मरण खां पोइ ॿिन्ही बादशाहनि खे गॾु करे हिकिड़ी बादशाही कयाऊं ऐं शहज़ादी लैला ऐं शहज़ादो लाल ॾाढे आबताब सां तख़्त नशीन थियो। शहज़ादो तख़्त नशीन थियो ऐं शहज़ादी लैला ऐं शहज़ादो लाल पोइ पंहिंजी बाक़ी उमिरि जा ॾींहं उन बादशाही में गॾिजी ॾाढे मौज मज़े सां गुज़ारण लॻा ऐं उन्हनि जी समूरी रयत में हुननि पंहिंजे आवाम खे सहूलियतूं पुण ॾिनियूं। साथियों, उमेद आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। त हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजी YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।